दर्दन जो दरिया। न तो के खबर आ त नाग जो दंगियल बंदूक जो धकियल तो बची सके थो, पर सुल्तान जो सटियल कदे सिद्धो न थी तो। अबा रात सावण शादी जी तारीख़ वठण ईंदो। मासी भले अचे, उनखे कंहिं रोकियो? उनखे रोकियो कंहिं बि कोन्हे, पर सुल्तान खे केरु मुंहुं ॾींदो। इन करे मां तुंहिंजा कन खणायां थी त उनखे राज़ी तूं कजांइ। भेण जो बाल लाहिणो आहे त पोइ हिननि खे इजाज़त ॾेई छॾियो। मासी अदा सुल्तान खे राज़ी मां कंदुसि ऐं खुदा कंदो तदा सुल्तान राज़ी थी। पुट भेण जे लाइ ॾाज वठंदव या ॿिनि कपड़नि में रवानो कंदवसि? अम्मा मूंखे त अदा वारनि जो प्यार घुर्जे, मूंखे ॿियो कुझु न घुर्जे। अम्मा असां पंहिंजे मथां माण्हू कोन खिलाईंदासीं। अम्मा ये खिलूं 5 ॾींहं हलंदियूं। मुंहिंजी भेण ॻाल्हि खिलण जी न आहे, असांजे मथां फर्ज़ पहुचे थो त असां टई भाउर तोखे ॾाज में कुझु ॾियूं। हाणे मूंखे इहो ॿुधाए त मुंहिंजी भेण खे छा घुर्जे? तूं जेको बि घुरंदीअ न मां तोखे ॾींदुसि। अदा मूं चयो न, मूंखे कुझु न घुर्जे, बस तव्हां भाइरनि जो मूंखे प्यार घुर्जे। अबा जेकॾहिं सदोरी खे कुझु ॾियणो अथव न त तूं सोनो सेट वठी ॾेसि। ठीकु आहे मासी, मां तोखे 2-2.5 लख ॾेई छॾींदुसि। बाक़ी अदा वारनि खे जेको कुझु ॾियणो हूंदो न उहो मां तोखे राति ॿुधाईंदुसि। अबा पहिरियों तव्हां सावण वारनि खे शादीअ जी तारीख़ ॾियो, पोइ सुभाणे मूंखे पैसा ॾियो त मां शादीअ जी तयारी कयां। ठीकु आहे मासी, राति मां तोखे अदा वारनि खां इजाज़त वठी ॾींदुसि। कयूं था आदि जी शादीअ जी तयारी, ठीकु आहे न? इन शादीअ खे त मां मातम में बदिलाईंदसि, मातम में। अदा ज़मीन ॾाढी भली ऐं ज़रखेज़ आहे, हिकिड़े ई फसल सां सालनि जा थक लही वेंदा। तूं छा तो समझी त एतिरो आसानी सां उहो असांखे फसल खणण ॾींदा? पुट जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ हिन में हथ ई न विझो। बाबा ईअं सम्झो त किरोड़नि जी ज़मीन हथ अचे थी, पोइ हिन सौदे खे ईअं छॾे ॾियूं। अदा जेकॾहिं अहिड़ो ई फ़ाइदे वारो सौदो आहे त विझोसि हथ। कब्ज़े में महीना बि लॻंदा त साल बि लॻी सघनि था। वाह अदा वाह, तूं सालनि ऐं महीननि जी तो ॻाल्हि करी। मां त हिकिड़े ई हफ़्ते में इन सभिनी के बजाए कम कंदुसि किटली। दादा न, तूं सुल्तान के कोन तो सुञाणे। सुल्तान उहो कारीगर आहे जंहिंसां बि वेर पाए न तो सालनि ताईं उन्हनि जो पीछो न छॾे। अदा मञा थो, मां सुल्तान खे मां चङी तरह कोन सुञाणा, पर तूं त मूंखे सुञाणी थो न। जे बि कम में हथ विझा न उहो कम कयां किटली। का बि ज़रूरत न आहे अहिड़े फॾे वारे कम में हथ विझण जी। अलाह जो ॾिनो असां वटि गंज आहे, बस इन मां गुज़र हले पियो। बाबा हींअर त असांजो गुज़र थिए थो। जॾहिं न असां टिनी भाइरनि शादियूं कयूं ऐं बच्चा ॿार थिया त पोइ इहे तुंहिंजा 10-15 जिरेब सभिनी जी औलादनि में वेसो वेसो थी वेंदा। इन जे करे जेको बि सौदो थिए थो न उनखे छॾिणो न आहे बाबा। पोइ विझो हथ फॾे में। इहो त मां बि अदा दिलबर खे चवां थो, करे कम खे किटली। पोइ सोचण छाजो अदा, बिस्मिल्लाह करे कयोसि अलाह तौर। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, कयूं था कम खे किटली, पोइ खटखटाए शाह। मिठल अचे त मोकिलायूंसि, मां तो पाण बि ॻोठ हलिया हल। जानो तू त चयो हो त हलूं था मिठल जी ख्वाब ॾिसण, उहा त असां ॾिठी थी कोन्हे। इहो सॼो ड्रामो हो चरी, बड़ी बानो खे बेवकूफ़ बनाइण लाइ कयोसीं। ऐं ठहियो हाणे जातो, मां त उते ई समझी वई हुअसि त मिड़े इहो मकर आहे तुंहिंजो सॼो, मिड़े बानो खे बेवकूफ़ बनाइण ऐं छोरीअ जे इन पंहिंजो कूंज जे रधे पके में पाणी विझण पई हली। हाणे ॻाल्हि ॿुध, इहा ॻाल्हि राज़ में रखजांइ। जे बानो खे ॿुधायो अथई न पोइ मुंहिंजी ख़बर अथई, जिन छॾे भूत छॾे जादो जिंद कोन छॾींदई। सुञाणे जादो सुञाणे, मूं बि तुंहिंजी ओबर खाधी आहे। तूं त जादो आहीं न, पर मां बि सियाणी आहे, सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। ऐं जे बानो खे तो ॿुधायो बि न त ॿिन्हिनि तरफ़नि खां खाइण ई बंदि थी वेंदई।
जेस ताईं असांजो ड्रामो इहो हलंदो पियो न तूं पई ॿिन्ही तरफ़नि खां खा हाणे पंहिंजे नसीबनि मथां पाण लत रखी त दुनिया में तोखां वधीक त बेवकूफ़ को ॿियो माण्हू हूंदो ई कोन ठहियो हाणे माई हाणे मां बेतरी बेवकूफ़ आहियां जो जेको रोज़ नसीब मिले थो उनखे लत हणी बीह रहंदसि पोइ हाणे इहो ॿुधाए तूं वापसि हली बानो बेगम सां कहिड़ा हाल वाल कंदीअ ऐं जेको तूं हुकुम कंदी आहीं उते भली उहो ई मां चवंदसि न मूंखे कल लाचार पे जो मां पंहिंजे घरों ॻाल्हियूं ठाहे आणा इहो बानो बेगम खे ॿुधाइजां छोकिरी ॾिसी आया आहियूं लखनि में हिकु ॻाल्हि त ॿुध ओ या बानो बेगम पुछंदी कोन त छोकिरी कीअं हुई उन ते लटो विझी आयो या न बानो खे इहो ॿुधाइजां त समूरो कम असीं ठाहे आया आहियूं वरी वञी पोइ मंगणो कंदासीं अमा भला ॻोठ हलण जी तयारी कंदो या अञा 2-3 ॾींहं हिते हूंदो अबा असां त हाणे ई तयार आहियूं हाणे ई वञूं पिया पर अबा तव्हां इहो त कोन ॿुधायो त हिते आया छो हुयो अरे अब्बा तुंहिंजी ॾाढी सिक लॻी हुई इन करे त आयासीं की सियाणी अमा को फोन करे मां हलियो अचां न अब्बा तुंहिंजे ॻोठ अचण जी अञा ज़रूरत ई कान्हे जॾहिं ज़रूरत पई न तोखे फोन करे ऐं घुराए वठंदसि चङो हाणे हलण जी कयो ॻोठ पहुचंदे पहुचंदे सिज लही वेंदो ई बाग है न बाग जे विच में जेका भी जमीन है इन ते कब्जो करणो आहे कब्जो मुकम्मल थियण खां पोइ हिन ज़मीन मां चूंडे तव्हां पंहिंजा 25 एकड़ खणिजो दिलबर जिथां बि चवंदव जहिड़ी बि ज़मीन तव्हांखे वणंदी तव्हांखे वंडे ॾींदुसि राणा खान इन ज़मीन में त फसलो आबाद थियल हाँ इहो फसल कुझु मूं आबाद करायो आहे कुझु अदे अकबर खान बाक़ी एक गाल पकी है दिलबरा जेड़ो तो थींदो पर पोइ जेको ॾाढो पटाई वो ही खणंदो राणा खान लठ त हींअर खां ई लॻण शुरू थी वई आहे इहो तव्हांजे मथां आहे त पादर में गन कॾहिं था विझो बाक़ी मुंहिंजा ई हमरा तव्हां सां हर वक़्तु गॾु हूंदा ठीक है राणा खान असां सुल्तान सां मिली उनखे इज्जत सां समझायूं था न त पोइ सोचींदासीं तो छा करणो बाक़ी दिलबर इहो न सोचजो तो सुल्तान को ॻाल्हियुनि सां बुड़ी ख़बर आहे राणा खान त इहो सुल्तान ॻाल्हियुनि ज़रिए कोन मञी थो हिन ज़मीन ते त वॾी जूंडा पट थींदी ईअं सम्झ त कंहिंजा पटका लहंदा कंहिंजा टहंदा वरी धूड़ थींदी के लिकंदा के भॼंदा ऐं के वरी बीहंदा पर मैदान उहो ई मारींदो जेको सभिनी खां वधीक ताक़तवर हूंदो बुलायो ज़ोर सुल्तान ते ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे राणा खान मयार त लाहिणी पवंदी न मतां सुभाणे सुल्तान इहो तानो हणे त यार तव्हां मूंखे बग़ैर ॿुधाइण जे अची बनीअ ते बीठो इन करे अॼु या सुभाणे सुल्तान के आगाह कयूं पोइ असांजो कमु दिलबर जेकॾहिं तव्हां इहा ॻाल्हि सुल्तान सां कई ऐं हुनखे आगाही ॾिनव त पोइ पक ॼाण सुल्तान पंहिंजा माण्हू कब्ज़े ते विहारे छॾींदो राणा खान जॾहिं असां मैदान में लथासीं सुल्तान ऐं हुनजा माण्हू त छा भले पूरे मैदान में पखी पर बि न फड़काए सघंदो असां कमु किटली करे छॾींदासीं प्यार करे थो कोई कहसा को आहे शकी गुमराह को आहे शकी गुमराह कोई दिल में बेर रखे तो कह जो कह साचा कह जो कह साचा ये दुनिया दर्दन जो दरिया ही दुनिया अदा साईं जेको मां सोची आयो आहियां न जेकॾहिं न इहो कमु थी वियो त
10 आङुरियूं घीअ में। गौरव हाणे तू ॿियो कुझु बि न सोच, हेॾे घर वापसि अचण जी सोच। आयो त उहो ई पियो आहियां, पोइ खणी न छॾिजो, मां हिते ई तव्हां सां गॾु वेठो हूंदुसि। चल वसाई के इहो ॿुधाए त छा सोचो थी? अदा साईं, हाणे त कुझु बि न घर में रहना, पोइ छो न हिनखे ज़हर ॾेई कयांसि पूरो। न अदा, तूं इहो कमु न कजां। छा तूं कुझ खे ज़हर ॾींदे त अकबर ख़ान असांखे छॾे ॾींदो? अकबर तॾहिं मुंहिंजी गीचे में हथु विझंदो जॾहिं मूं ते इल्ज़ाम अचे न। पर कमु अहिड़ो कंदुसि, अहिड़ो कमु कंदुसि जो लॻे था कुझु ख़ुदकशी कई आहे, पोइ त मुंहिंजा हथ साफ़ हूंदा न। पर बानो ऐं अकबर ख़ान इहो छो सोचींदा त कुंज ख़ुदकुशी कई आहे? हू इहो त सोचे सघनि था त छोकिरी खे ज़हर ॾिनो वियो हुजे। अदा साईं, सबबु आहे अकबर ऐं बानो मजबूर थी पवंदा त कुंज ख़ुदकशी कई आहे। इहो कहिड़ो पको सबूत अथसि जंहिंजे आधार ते अकबर ख़ान चवंदो त कुंज ख़ुदकुशी कई आहे? मिठल ॿी शादी थो करे, इन ई मसइले ते घर में वॾी झिकझिका लॻी पई आहे, ऐं मथां वञी मां पेट्रोल थो हारियां, इहो ई थो चवनि त कुंज ख़ुदकशी जूं धमकियूं थी ॾे। गुलाम तूं पहिरियां कोशिश कर त इहो ममण मचे, वरी छोरी जे मथां अहिड़ा त लफ़्ज़नि जा तीर उछल जो छोरी दिल बर्दाश्त थी ख़ुदकुशी करण ते मजबूर थिए। जेकॾहिं ईअं थो थिए न गुलाम, त पोइ समूरी मिल्कियत फिरी गिरी वरी असां वटि ईंदी, असां वटि। इहा जादू रनन कुंज खे ज़हर जा ॾुक ज़रूर पियारींदी, तव्हां थोरो सब्र त कयो। आदि अञा त मां सॻे खे थोरो थोरो थो सोचियां, वॾी सट ॾियण जी कोशिश ई न आहे कई। ईअं ई गुलाम, ईअं ई सॻे खे सोरींदो रह, ऐं जॾहिं ज़रूरत महसूस थिए त हिनखे अहिड़ी सट ॾिजांइ जो अदे अकबर ख़ान जूं सभई झिरकियूं ढबीअ समेत ढेरी हुजनि। अरे जादू है असुल वण वॼाए छॾी, ते न खड़काए छॾी। दिल थी चए त सियाणीअ खे हींअर जो हींअर मोकिल त वञी 2-3 भाई वठी अचे, चइनि माण्हुनि में मिठाई विराए ऐं सेहरा चवराए त जीअं अतीअ जा कन चीटा थियनि। झाड़ा हींअर मां थकल आहियां, सॼो शहर लताड़ियो त मूं ते। तव्हांजी ने सखड़े फूकूं ते मूंखां खाली टपा कोन ईंदा। हा छा थी चई? सखड़ियूं फूकूं? ये सखड़ियूं फूकूं तव्हांजूं न आहिनि त ॿियो छा आहिनि? हाणे त मुंहिंजी अखियुनि जा अछाकार सभु ज़ाहिर थिया न। तव्हांजी ने बटाकुनि ते मां छा जे लाइ वठी ध्यानु ॾियां? यानी होश में थी ॻाल्हाए, कंदो सां ढींगो ई ढेरी। तूं छा मुंहिंजो ढींगो ढेरी कंदे? तोखे ख़बर न आहे मां सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। हाणे ने तुंहिंजे रधे पके में पाणी मां पाण विझंदसि। इन करे त झाड़ा चवाई थी त माठ करे वे पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे, न त जेका न इहा तव्हां खाली कुन्नी बड़काइण खां चाढ़ी आहे त विझाए हिन में पाणी। भले भले, मां शहर में त तूं भिगल कुकड़ जी आहीं, हाणे ॻोठ में अची खां फाटियूं हणणु शुरू कयूं अथई। तंहिं करे चवाई थी त हिते चुप थी रह, न ते जेके खां फाटियूं अथई न इहे सॼियूं खंबे खंबे ठोड़े कुकड़ जी करे छॾींदीसीं। जादो तूं त हाणे माठ करे वेह, तव्हांजी असलियत जी मूंखे हाणे ख़बर पइजी वई आहे। तो जो हाणे इहो रोप मुंहिंजे मथां कोन हलंदो। जेकॾहिं चाहीं थी न त सियाणी जो वात बंदि रहे त पोइ 2-3 रुपया खाराईंदी रहो त सियाणी माट हूंदी। जेकॾहिं न खाराइण बंदि कई त विझंदी मां रधे पके में पाणी। हा जादो जादो नेरन जो खारे जेडो वात, खारे जेडो वात। तूं माठ करे वे, 2 रुपया मुंह में हणंदासीस, पाणे चुप थी वेंदी। तूं अचा परेशान न थी। असां जो लॻो पिया के ढींगो ढेरी, तूं वरी 2 रुपया ॾे वात बंदि कंदो। किथां ॾी त वात बंदि। जुड़िया, जेकॾहिं तुंहिंजी अखियुनि में खून विझी तोखे पिंजरायूं त कम खे पटे वेंदे। ज़ादे इन कम में राह वॾो माहिर थई। न मुंहिंजो इन कम में दिमाग़ कम कोन थो करे, इहो कम तूं कजांइ। तूं बा वॾो माहिर इन कम जो। मां कम चुला तोखे पाण खे बि ख़बर कोन्हे
तूं वॾो होशियार आहीं। पोइ ईअं था कयूं जो वरी वापारु शुरू था कयूं। न न ज़ाहिद वरी चाढ़ींदा या सामान जे रुख। यार तो जहिड़ो दिलबर माण्हू ईअं डिॼी पोइ असां काॾे वेंदी आहे। जुड़ा तूं असां गॾिजी हल, उनमें असांजो वॾो फ़ाइदो आहे। की उस्ताद त पोइ अच तोखे हली रोज़ी सां लॻाए छॾियां। मां वॾो रहमदिल आहियां, तूं हल। अलाए केतिरनि खे मूं रोज़ी कराई आहे। हल जेके कमाई मूंखे ॾिजां। ठीकु आहे। कम मूं जल्दी जान छॾाए। जेकॾहिं तुंहिंजा ॿाहिरि आया न कम खे रुलियल ॾिठऊं त घर मथे ते खणंदा। अम्मा देर न लॻंदी, बस कम छॾाए थी वठां। वारो कर अम्मा, मानी टिकी बि करे वठ। जी अम्मा। मां इहो तोखे नथी चवां त कम में हथ वंडराए, ऐं इहो बि नथी चवां त रधु पचा कर। तूं कुझु बि न कर, बस अॼोके ॾींहुं इहो मुंहुं मथां कावड़ खे हटाए। जेकॾहिं तुंहिंजे चहिरे ते ख़ुशी जा तासुर हूंदा न त रब सदोरीअ जो भलो कंदो। जेकॾहिं मुंहिंजे ॾंद कढण सां जग जहान जो भलो थिए त इन जो मतिलब छा? मां पंहिंजी बटरी ॿाहिरि कढां? मुंहिंजे चहिरे ते ख़ुशी अचण सां या न अचण सां तव्हांजे मन जूं मुरादूं पूरियूं कोन थींदियूं। तोखे त चवण ई अजायो आहे मां, तूं ख़ुशि न थी, पर अंदरां तॾो खणी घर जे आङुर ते वेही वॾा वॾा पार कढ। आईं न पंहिंजी असलियत ते। मूं ग़लति त न आहे चयो मां। बाक़ी सही छा आहे ॿुधाए? मां तॾो खणी विछाए अची पार कढां, हा न? ॻाल्हाए रहा। पुछ पंहिंजी मासीअ खां। मासी तोखे छा चयो? कुझु बि न आहे चयो अबा। मां हिनखे छा चवंदसि? मासी मूं तोखे ऐं अतीअ खे केतिरा दफ़ा सम्झायो आहे त राणीअ सां अहिड़ी ॻाल्हि न कंदा कयो। टाइगर एरोसोल जो करे डेंगू और रेंगने वाले कीड़े मकोड़ों का मुकम्मल सफाया 400 और 500 ml के साथ टाइगर लोशन बिल्कुल फ्री। टाइगर जिसका जैसा इनखे दुख पहुचे। पर इहा ॻाल्हि तव्हांजे दिमाग़ में वेहे ई कान थी। तोबा कई अबा, मूं तोबा कई। आईंदा मां हिनखे लफ़्ज़ बि न चवंदसि। तूं ॼाण तुंहिंजी राणी प्यार करे थो कोई कहसा। साईं सम्झां थी त जातो ऐं सियाणी शहर मां मोटी आयूं आहिनि। त पोइ माई सियाणी खे घुरा पुछी सुन खां त असल हक़ीक़त छा आहे। हक़ीक़त जी ख़बर तोखे पइजी वेंदी। माई सियाणीअ खे जातो बि पढ़ाए छॾियो हूंदो, एतिरो आसानी सां असल हक़ीक़त कोन ॿुधाईंदी। ऐं मिलाए सिलाए ठहियल ठुकियल जादू जा सभु कूड़ ॿुधाईंदी। सियाणी बुखी आहे, ॿिन्हिनि जो पंहिंजी लालच ॾींदीसि न त तोसां उहा कूड़ कोन ॻाल्हाईंदी। जिन सच में मिठल जो रिश्तो करे आयूं आहिनि त पोइ सोचो अथई त छा कबो। बेगम मूंखे नथो लॻे त मिठल को ॿी शादी करण लाइ राज़ी थींदो। इहो बि जाड़े जो पुटु अथई, उन मथां भरोसो न कजई। जेकॾहिं न मिठल असांजी न्याणी मां ख़ुशि हुजे हा त शादीअ जे कुझु ॾींहंनि खां पोइ ईअं शहर न हलियो वञे हा। जाड़े वारा उनखे घर में रहण ई कोन ईंदा जो मिठल घर में वेहे। मिठल खे शहर रवानो करे पोयां त कुंज खे पटियूं पढ़ाइण शुरू कया। कुंज जी सॼी मिल्कियत जी तबाही करण खां पोइ जो मथो ठहियो आहे। भॻनि त 1 रुपयो बि कोन अहिड़ो जो ऊंधो कमु कयूं, हाणे आज़ार में असीं पिया आहियूं। वो त आहे बानू बेगम। तव्हां छा था सम्झो त कुंज जी ज़मीन अदा राणा खां आज़ाद करण में कामयाब वेंदो? कोशिश कयां पियो बानू बेगम। हाणे ॾिसां त छा थो थिए। ज़मीन वञी खॾ में पए साईं, अल्लाह जो ॾिनो साठ गंज आहे। ज़िंदगी त सुखी गुज़रंदी न। तव्हां इन फॾे वारी ज़मीन जे करे पंहिंजे लाइ के मसला न पैदा कजो। बानू राणा खान सां धोखो कयो आहे। सॼो ॾोह राणा जो न आहे, अता जी लालच वञी हुनखे हुन वटि फासायो। खणी जो इहो चाड़ो लालच में ते अची वियो, पर इहो राणो त धारियो न आहे। अपे जो पुटु आहे, भाउ आहे बानू बेगम।
एतिरो त मूंखे ॿुधाए बि सघियो त चाड़ो ज़मीन जो सौदो करण आयो आहे। अहिड़ो जवाब मां हुनखे ज़रूर ॾींदुमि। तव्हांखे कीअं खुटी खयो आहे जो पंहिंजो घर बार छॾे अची मौत जे मुंहं में पिया आहियो? वञी घर वञी मरो। सुल्तान, इन ज़मीन जी असां वटि लिखत असां ई इहा ज़मीन आबाद कंदासीं। असां वटां था नांगनि जूं खलूल ईंदा, तव्हां वरी असां खां पटाई खणी वेंदव। हा सुल्तान, सॼो कमु तुंहिंजे साम्हूं कंदासीं ऐं तोखे ख़बर ई न पवंदी। ख़बर ई न पवंदी। आई डांडो खण बणजी पोचाणी वई, पराई ज़मीन ते निपुड़जी वेंदो, ख़बर ई कान पवंदो। असांखे निपुड़ण वारो अञा ताईं मां उहो पुट ई न ॼणियो। पंहिंजी ज़बान खे लगाम दे दिल पर। शायद तोखे इहा ख़बर न आहे त नाग जो डंगियल बंदूक जो धकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। रुली वियासीं पराए देश में दिलबर। अञा रुलियो किथे आई दिलबर? रुलंदे त अञा हाणे जॾहिं तूं असां सां टक्कर खाई थो, तोखे पंहिंजे घर जी खिटी बि विसरी वेंदी। तव्हां भाइरनि जी भलाई इन में आहे त हिन ज़मीन तां इज़त सां हलिया वञो, न त पंहिंजे लाइ कफन दफन जो बंदोबस्त करे छॾियो। मूंखे त ईअं लॻे थो त तव्हांखे शायद कफन ई नसीब न थींदो। दिल पर अचायो हिते झोले में सटिजी वेंदो, तव्हांखे ताणो ई नसीब न थींदो। सुल्तान, इहा ख़बर त तमामु जल्द पइजी वेंदी त हिन ज़मीन तां पटाई केरु थो खणे। तव्हां असांखे पटाई खणण पवंदी अथव। पूरी पटाई त छा, जेतिरा दाणा झार खाईंदी आहे न, ओतिरा बि तव्हांखे नसीब न थींदा।